में भली का साथी जान मोहम्मद महर जे ना है ज़ाहिर आहे ही सिलसिलो तेस ताईं असां जारी रखंदासीं पंहिंजे शोज़ ज़रिए पंहिंजे बुलेटिन्स में पंहिंजी लिखणनि में पंहिंजे एहतजाज ज़रिए रस्तनि ते रोडनि ते जिते जिते असांखे मौक़ो मिलंदो ही आवाज़ असीं बुलंद कंदा रहंदासीं जेसि ताईं हक़ीक़ी इंसाफ़ जंहिंजी असीं सभु ॻाल्हि कयूं था मुतालबो कयूं था उहो शहीद जान मोहम्मद महर जे हिसे में नथो अचे। अव्हांखे इहा सुध हूंदी ज़रूर त अॼु नाज़रीन टियों ॾींहुं थी चुको आहे असीं जॾहिं खां ही वाक़ियो थियो आहे इन अफ़सोसनाक वाक़े खां पोइ असीं बार बार इहा ॻाल्हि कंदा पिया आयासीं ऐं काल्ह जॾहिं FIR थी उन में कुझु माण्हू नामज़द बि थिया। हेल ताईं पुलिस कातिल पकड़ण में नाकाम रही आहे, मास्टर माइंड्स खे साम्हूं आणण में मास्टर माइंड्स ताईं पहुचण में नाकाम रही आहे। टीजो बि थी चुको शहीद जान मोहम्मद महर जो, पर ही सूरत हाल आहे नाज़रीन। उन ई प्रोग्राम उन ई नाज़रीन मौज़ूअ ते गुफ़्तगू थींदी। सॼी जेका साफ़ती बिरादरी आहे उहे सभु एहतजाज कनि पिया। सॼी सिंध अंदरि एहतजाज मुसलसल जारी आहे जॾहिं खां ही वाक़ियो थियो आहे ऐं इहो ई वरजायो पियो वञे बार बार मुतालबो बि अज़म बि त असीं इहो सिलसिलो जारी रखंदासीं। सुभाणे पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां मुल्कगीर एहतजाज जी कॉल ॾिनी वई आहे इन मामले ते। सुभाणे सिंध जे मुल्क जे कुंड कुड़िछ में एहतजाज थींदा। साफ़ती बिरादरी जेको जान मोहम्मद महर जो साफ़ती ख़ानदान हो उहो पंहिंजी आवाज़ बुलंद करे पियो ऐं जेके वस वारा आहिनि जेके उहे माण्हू जिन जी इहा ज़िम्मेवारी हुई त हू इन वाक़े खां अॻु बि अमन अमान खे बहितर कनि में पंहिंजो किरदारु अदा करनि जंहिंमें हू नाकाम रहिया ऐं वाक़े दौरान वाक़े खां पोइ पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करण में हू मुकमल तौरु नाकाम नज़र आया आहिनि। उन ते गुफ़्तगू थींदी। जेको पैनल मूंसां गॾु मौजूदु आहे सभु उहे सीनियर साथी आहिनि, सीनियर जर्नलिस्ट आहिनि जेके जान मोहम्मद महर खे वेझे खां सुञाणनि था, उन सां गॾु कम बि करे चुका आहिनि ऐं जेका एहतजाज जो ज़िक्र असीं कयूं पिया जंहिं आवाज़ असीं ज़िक्र कयूं पिया, इहे सभु उनजा साथी आहिनि सफ़र जा। मूंसां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि ख़ुर्शीद अब्बासी साहिबु, सीनियर जर्नलिस्ट आहिनि। उन सां गॾोगॾु नाज़रीन PFU जी मां ज़िक्र कयूं नायब सदर आहिनि, मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। अब्बासी साहिबु वेलकम कयां थी तव्हांखे प्रोग्राम में। अस्सलाम वालेकुम। मूंसां गॾु लाला असद पठान साहिबु आहिनि, नाज़रीन तमामु मुतहरिक सखर जे सहाफ़त जो वॾो नालो मूंसां गॾु मौजूदु आहिनि। पाण PFU जे जा सीनियर उहिदेदार आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि वीडियो लिंक ज़रिए अॼु के हिन प्रोग्राम में। ऐं जॾहिं खां ही वाक़ियो थियो आहे ज़ाहिर आहे तमामु वेझो लिंक हो लाला असद पठान साहिब जो बि त हू बि उन समूरनि जेको हीउ मामिलो हले पियो एहतजाजी तहरीकूं हलनि पियूं उन में अॻभरा नज़र अचनि पिया, लीड कंदे नज़र अचनि पिया। उनखां सवाइ सगीर चांडियो साहिबु आहिनि, नाज़रीन रिपोर्टर आहिनि असांजी KTN सथ जा, कराची मां रिपोर्ट कंदा रहिया आहिनि ऐं जॾहिं ही वाक़ियो थियो त जेका ॿी टीम रवानी थी सखर शहर चक पहुती जिते जान मोहम्मद महर जी आख़िरी जेको हुनजी आरामगाह हुई उते बि मौजूदु रहिया। 2 ॾींहंनि ताईं उते हू मौजूदु हुआ त सगीर खां बि हाल अहिवाल वठंदासीं त उते हुन वञी करे छा ॾिठो ऐं पुलिस जो उतां जे किरदारु ख़ुदि हुन जा वारिस छा पिया ॿुधाइनि, छा सूरत हाल आहे, समूरी शयुनि ते अॼोके प्रोग्राम में गुफ़्तगू थींदी। मूंसां गॾु जेके महिमान मौजूदु आहिनि जो तारुफ़ मां ॿुधो उन्हनि खे भलीकार चवां थी हिन प्रोग्राम में। ऐं मुंहिंजी इजाज़त सां अब्बासी साहिबु अव्हां खां आगाज़ कंदसि लाला साहिबु ऐं सगीर जी इजाज़त सां। ज़ाहिर आहे सूरत हाल मां जे आॾो आहे, सुभाणे असीं एहतजाज हिकिड़ो वधीक एहतजाज करणु वञूं पिया, मुल्कगीर एहतजाज आहे। कीअं ॾिसो पिया हिन वक़्त ताईं अब्बासी साहिबु जेका हैंडलिंग रही आहे पुलिस जी हुकूमत जी, छा चवंदो मां? वाक़ियो इहो थियो आहे ऐं हिकु अहिड़े शख़्स खे अहिड़े साहबी खे शहीद कयो वियो आहे जेको मज़लूम ऐं ग़रीबनि जी नुमाइंदगी कंदो हो, जेको हक़ सच ॻाल्हाईंदो हुयो। ऐं मां सम्झां थो इन सॼे क़तलनि सां जेको आहे सो पोइ डिप्रेशन पैदा थिए थो ऐं हिकिड़ो ख़ौफ़ जी फिज़ा पैदा थिए थी। ऐं ख़ासि तौरु सिंध जे सहाफ़ियुनि खे हिसाइण जे लाइ अहिड़ा घणा वाक़िया थिया आहिनि। असुलु मसइलो इहो आहे त वाक़ियो थी वियो, पाणी जो इंसाफ़ कीअं मिलंदो उन ख़ानदान खे या सहाफ़ी बिरादरी जेका सरापा एहतजाज आहे। असां सुभाणे इन हवाले सां पूरे पाकिस्तान में कॉल ॾिनी आहे PFU जे तरफ़ां ऐं यकीनन असां हमेशह जिदोजहद में रहिया आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त इहे वाक़िया रुकनि। असांजूं शहादतूं जेके आहिनि सो घटि में घटि थियणु खपनि, पर ॻाल्हि इहा आहे त हिते माहौल हिकिड़ो अहिड़ो ठही वियो आहे। हिकिड़ी ॾिसो मां इहो सोचींदो आहियां त जेके नौजवान बलूचिस्तान में बि हुया, जेके कॉम्प्रेस बि हुया, उन्हनि खे उहे बि सियासत में आया ऐं इहो साॻी पोज़ीशन जेका पंजाब जी बि रही, ख़ैबर पख्तून जी बि रही, त सिंध में असांजो ज़्यादातर नौजवान जेको उनखे सियासत में हिसो न मिलियो ऐं उन ते सियासत ते सरदारनि वॾनि जा कब्ज़ा जेके तव्हां ॾिसो था आहिनि, त हू सहाफ़त तरफ़ जेको आहे सो हुनजो लाड़ो तमामु घणो थियो।
जेके असां नौजवान आहिनि दोस्त, उहे तक़रीबन सहाफ़त तरफ़ आहे। ऐं सहाफ़त मां सम्झां जहिड़ी सिंध में थिए थी, मां हैरान आहियां। मां त हिकिड़ी उर्दू मीडिया में कमु कयो पूरी ज़िंदगी, पर मां जेको सिंधी अख़बार में ॾिसां थो, जेके ख़बरूं अचनि थियूं, जेके रिपोर्टूं अचनि थियूं, जेके मज़लूम माण्हुनि जी जेका निमाइंदी थिए थी, इहो हिकिड़ो रिकॉर्ड आहे। ऐं इन में तमामु जेके ॿियनि सूबनि जा जेके दोस्त आहिनि, उहे बि हैरान थींदा आहिनि त इन क़िस्म जी रिपोर्टिंग जेका आहे। ऐं अहिड़े माहौल में वेही जिथे हिकिड़ो पको सरदारी निज़ाम हुजे, जिथे डिस्ट्रिक्ट में जो पुलिस वारा विरहाया विया हुजनि, तोहफ़े में ॾिना विया हुजनि सरदारनि खे, हर ज़िले में जो आहे हर कंहिंजा 50 जेको आहे पुलिस अफ़सर वेठा आहिनि, ऐं हिकिड़ो फ्रॉड वारो माहौल आहे असांजो। उन माहौल में को बि हिकिड़ो सिंधी सहाफ़ी जेको यानी हैरत लाॻत ताईं जेको आहे सो इन्वॉल्व थिए थो, रिपोर्टिंग करे थो, हक़ सच जी ॻाल्हि करे थो, उन खे इन क़िस्म जा वाक़िया करे इहो हिकिड़ो आख़िरी साह आहे सिंधी ग़रीब मिसकिन माण्हुनि जो ऐं अॿोझ माण्हुनि जो, जंहिंजे लाइ निमाइंदी कनि था। इन क़िस्म जा वाक़िया करे हीअ डिप्रेशन फैलाइणु चाहिनि था त जीअं इन क़िस्म जी वरी को हिमत न करे। तंहिं करे मां त ॾिठो आहे जेतिरा शहीद थिया असांजा सहाफ़ी, ओतिरे जेको आहे सो हुननि वरी वधीक जिदोजहद कई आहे, ओॾो हुन मज़ाहिमत कई आहे। तंहिं करे मां हुनखे सलाम पेश थो कयां शहीद जान मोहम्मद महर खे, ऐं जेको हुनजी जिदोजहद आहे सहाफ़ती, मां सम्झां थो त हिकिड़ी इहा रिकॉर्ड आहे। ऐं असां इनखे कॾहिं कोन भुलंदासीं। असांजी तंज़ीमूं, असां पंहिंजी जिदोजहद जारी रखंदासीं ऐं इनशा अल्लाह आख़िरी कातिल जी गिरफ़्तारी ताईं जेको आहे सो विढ़ंदासीं ऐं अलाह बहितर कंदो। मां सम्झां थो त हिकिड़े मज़लूम हिकिड़े जंहिंखे अहिड़े नमूने सां जेको ऑफिस मां निकिरे थो, उनखे जेको आहे सो सरेआम क़तलु कयो थो वञे, उते पुलिस जेको नाम निशान कोन्हे ऐं कानून किथे नज़र कोन थो अचे। तंहिं करे इहे शयूं जेके आहिनि सो मां सम्झां थो त माज़ी में अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, पर इहे जेको वाक़ियो थियो आहे इंतिहाई ख़तरनाक थियो आहे। पर असां डिप्रेस न थींदासीं इनशा अल्लाह। असांजा जेके दोस्त आहिनि, असांजा सफ़र जा जेके साथी आहिनि, उहे पंहिंजी जिदोजहद जारी रखंदा। बिल्कुलु अबाई साहब, नेगेटिव जेका सोच आहे, जंहिं ख़िलाफ़ ही समूरी जदोजहद आहे, हू पंहिंजो ज़ोर आज़माईंदासीं, पंहिंजे कलम जो ज़ोर आज़मायूं था। दुरुस्त पिया चयो। मां लाला असद साहब बि मूंसां गॾु मौजूदु आहिनि, सगीर बि मूंखे जॉइन कयो आहे। लाला असद साहब, अवां कीअं ॾिसो पिया हीअ 3 ॾींहं ज़ाहिरा असां सभिनी जे लाइ तमामु घणी तकलीफ़ ॾींदड़ हीअ वक़्तु आहे, ऐं अवां जेके उते एतिजाज हले पियो, जेके मामरा हलनि पिया, उनखे उन में अॻु भरायो, उनखे लीड पिया कयो, ॾिसो पिया ऐं सम्झो था सखर शहर जी डायनेमिक्स, जेको साफ़ती किरदारु रहियो शहीद जान मोहम्मद महर जो, उहो अव्हां जे आॾो आहे, कमु अव्हां जे आॾो आहे। कीअं ॾिसो पिया हिन समूरी सूरतहाल खे, ऐं जहिड़ी हैंडलिंग नज़र आई आहे हिन वाक़े खां पोइ पुलिस जी, हुकूमत जी, उनखे कीअं पिया ॾिसो? शुक्रिया नाजिया। सभिनी खां पहिरियां शहीद सहाफ़त जान मोहम्मद महर साहब जेको आहे उहो न सिर्फ़ु सखर बल्कि सिंध जो हिकिड़ो तमामु सगरो आवाज़ु हुयो, ऐं सिंध जे मज़लूम बेपोहट माण्हुनि जो एतिरो मज़बूत वॉइस हुयो जो जॾहिं टीवी ते या अख़बार में या पंहिंजी लिखणी जे ज़रिए उन्हनि जा मसइला उजागर कंदो हो त चङनि भलनि ऐवाननि में जेको आहे उहो लर्ज़ो तारी थी वेंदो। जान मोहम्मद महर सिंध जो शऊर हुयो, शऊर खे क़तल कयो वियो आहे, ऐं बज़ाहिर साम्हूं जेके किरदार असांखे ॾेखारिया था वञनि या ॿुधाया था वञनि, उहे असां सम्झूं था जेके अञा ताईं इन्वेस्टिगेशन सिंध पुलिस कई आहे, ऐं उन्हनि में जेके चहिरा साम्हूं आया आहिनि उहे बज़ाहिर बिल्कुलु ठीकु आहिनि त उहे क़तल में मुलविस आहिनि, उन्हनि ई इहो सॼो कमु कयो। पर उहे किराए जा क़ातिल आहिनि, उन्हनि साम्हूं अची करे पंहिंजो इहो शहीद जान मोहम्मद महर खे क़तल करण जो मनसूबो बि ठाहियो, उन खां पोइ उनखे उन मनसूबे खे अमली जामो ॾिनो। पर इन जे बिहाइंड द सीन जेके उहे मज़बूत हथ, उहे ताक़तवर धुरियूं जेके जिन्हनि जे ख़िलाफ़ जान मोहम्मद महर पंहिंजे चैनल जे ज़रिए आवाज़ उथारींदो हो, सभनि जी तादाद में जेके मग़वी थींदा, झंगनि में क़ैद थींदा, चाहे उहे ॿारड़ा हुजनि, ॿुढा हुजनि या नौजवान हुजनि, उन्हनि जा मसइला उजागर कंदो हो, अंदरि वञी करे उन्हनि मुग़विन जा इंटरव्यू करे उन्हनि खे इक़्तिदार में वेठल, ऐवाननि में वेठल उन्हनि हुकुमराननि ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदो हो त तव्हां करोड़नि ऐं अरबनि रुपयनि जा वसाइल ख़र्च था कयो अमन अमान जे हवाले सां सॼी सिंध में ऐं ईअं ई सॼे पाकिस्तान में, पर हाल इहो आहे आम माण्हू सां त आम माण्हू खे कंहिं बेदर्दी सां खणी अगवा करे झंगनि में बंदि करे ॿेड़ियूं हणी रसियुनि सां ॿधी ऐं कहिड़ी तज़लील सां उन्हनि खे उन्हनि मां गुज़ारे रहिया आहिनि। त इहो हिकिड़ो तमामु सगरो आवाज़ु हो, जंहिं आवाज़ ते सिंध जो बाशऊर माण्हू, सिविल सोसाइटी
ऐं सिंध जो पढ़ियो लिखियो माण्हू उन आवाज़ सां आवाज़ मिलाईंदो हो जान मोहम्मद जी, त उहो अञा वधीक अॻिते जेका तकलीफ़ थींदी उन्हनि तमामु सगरद माण्हुनि खे जेके के न के तरीक़े सां ॾोहारियुनि जी सरपरस्ती कंदा आहिनि, अॻुवा बराए तावान करण वारनि जी सरपरस्ती कंदा आहिनि, या मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जी ज़मीननि ते कब्ज़ा था कनि, या उन्हनि खे ॿियनि के तरीक़नि सां तकलीफ़ में विझंदा आहिनि, त उन्हनि जो आवाज़ु जान मोहम्मद हुयो। इन करे उन्हनि चयो त इहो जेको सगरो आवाज़ु आहे इनखे कंहिं बहाने सां, कंहिं अहिड़े ट्रिक सां, ताकी ईअं लॻे जनरलाइज़ सोसाइटी में इहो मैसेज वञे त जान मोहम्मद खे जेको आहे उहो कंहिं ज़ाती दुश्मनी जी बुनियाद ते क़तलु कयो वियो आहे, पर जान मोहम्मद खे ज़ाती दुश्मनी जी बुनियाद ते क़तलु न कयो वियो आहे, जान मोहम्मद खे शहीद कयो वियो आहे। जान मोहम्मद जी आवाज़ खे बंदि करण जी कोशिशि कई वई आहे। जान मोहम्मद जी आवाज़ जी बंदिश जी सूरत में अपर सिंध जे माण्हुनि खे झड़को कयो वियो आहे, छो त उहो शख़्स हुयो जॾहिं हमेशह कंहिं सां बि को इशू थींदो त उन लाइ आवाज़ु खणंदो ऐं उनजो आवाज़ु तमामु सगरो आवाज़ु हुयो। अॼु सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जी तरफ़ां सखर प्रेस क्लब मां तमामु वॾी तादाद में, जॾहिं मां तव्हांजे प्रोग्राम में मौजूदु आहियां त ॿाहिरि पार्टिसिपेशन पहुती आहे, जंहिंमें ॿार आहिनि, औरतूं आहिनि, मर्द आहिनि, ॿुढा आहिनि, उहे सभु सखर प्रेस क्लब मां वञनि था उन मक़तल गाह ते जिथे जान मोहम्मद महर खे क़तलु कयो वियो हो, जिथे जान मोहम्मद महर ते क़तल जो अटेम्प्ट कयो वियो और बाद में उनजी शहादत थी, उन जॻह ते वञी करे उहे ॾीआ ॿारींदा, शमूं ॿारींदा ऐं इहो मैसेज ॾींदा न सिर्फ़ु सखर जी सोसाइटी खे, सिंध जी सोसाइटी खे ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे ऐं तमामु उन ताक़तवर हल्कनि खे, उन गुंडनि खे, उन्हनि ज़ालिमनि खे जिन्हनि उन्हनि खे जेको आहे उहो क़तलु करण में पंहिंजो किरदारु अदा कयो ऐं साज़िशूं रखियूं ऐं अमली तौर ते जिन्हनि किरदारु अदा कयो, उन्हनि सभिनी खे इहो मैसेज ॾींदा त लहू के दीप जलते रहेंगे, हम इसी तरह चलते रहेंगे। कॾहिं बि इहो केरु तसवुरु न करे त जान मोहम्मद महर जो शुरू कयल मिशन जेको आहे उहो जान मोहम्मद महर जी वॉइस सां जेको आहे उहो ख़तमु थींदो। हा, इहो मां मञण लाइ तयारु आहियां त जान मोहम्मद महर, ॿियो जान मोहम्मद महर पैदा थियण लाइ ऐं उनजी उन पोज़ीशन में अचण लाइ वॾो टाइम लॻंदो, जेको आहे उहो केटीअनि जे इदारे में बि अहिड़ो सगुरो आवाज़ु ठहण में हिन इलाइक़े जे, सखर जे हिन इलाइक़े में, अपर सिंध जे इलाइक़े में अञा टाइम लॻंदो, पर इहो मुंहिंजो यकीन आहे ऐं इहो मुंहिंजो मुहकम यकीन आहे त हिकिड़ो अञा वधीक सगरो आवाज़ु इंशाअल्लाह पाकिस्तान सिंध में ऐं सखर जे ऐं अपर सिंध में हिकिड़ो पैदा थींदो, जेको जान मोहम्मद जी इन आवाज़ खे सां आवाज़ु मिलाईंदे इन मज़लूमनि जे इशूज़ खे खणंदो ऐं अॻिते वधंदो। इहो बीहण वारो सफ़र न आहे। अॼु ताईं पाकिस्तान जी तारीख़ में 76 साल 77 साल तारीख़ में पाकिस्तान में 256 जर्नलिस्टनि खे क़तलु कयो वियो आहे। कंहिंजा फुटप्रिंट्स दहशतगर्दनि था वञनि, कंहिंजा फुटप्रिंट्स जेको आहे उहो रियासती इदारनि ते था वञनि, कंहिंजा फुटप्रिंट्स जेके आहिनि उहे इन्हनि ताक़तवर वॾेरनि, सरदारनि, ब्यूरोक्रेट्स ऐं उन्हनि सभिनि जेको आहे उहो गुंडनि ॾे वञनि था, जेके किराए जो कातिल जो रोल अदा करे कंहिं न कंहिं तरीक़े सां जर्नलिस्टनि जी आवाज़ खे बंदि करण जी कोशिशि कनि था। पर जॾहिं जॾहिं बि जिथे जिथे पाकिस्तान में जर्नलिस्ट क़तलु थियो आहे, उन खां पोइ अञा वधीक सगरे तरीक़े सां जर्नलिस्ट जेको आहे पंहिंजो आवाज़ु, बाक़ी जर्नलिस्ट पंहिंजो आवाज़ु बुलंद करणु शुरू कयो आहे। शहीद जान मोहम्मद जो मिशन सखर प्रेस क्लब जा साथी ईअं ई खणी अॻिते हलंदा, सखर यूनियन ऑफ जर्नलिस्ट जा साथी ईअं ई खणी हलंदा, सॼे सिंध जा सहाफ़ी ईअं खणी हलंदा ऐं इंशाअल्लाह उनजो जेको इदारो आहे काविश ऐं KTN, उहो बि इन मिशन खे ईअं ई बतदरीज जारी रखंदो अॻिते, छो त हमेशह हिन इदारे मज़लूम ऐं महकूम माण्हुनि जी ॻाल्हि कई आहे ऐं इंशाअल्लाह आईंदा बि कंदो ऐं इहो आवाज़ु कॾहिं बि रुकजणु न खपे, छो त जेकॾहिं असां इहो आवाज़ु रोकियूं था त इहे शहीद जे रत सां वफ़ा न थींदी ऐं उन सां असांजो इहो वचन आहे त असां कॾहिं बि कंहिं मज़लूम खे अकेलो न छॾींदासीं। जान मोहम्मद महर वांगुरु जहिड़ो बि प्लेटफॉर्म असांखे मुहैया हूंदो, असां उन ते उहो आवाज़ु ज़रूरु बुलंद कंदासीं। ऐं इन खां अलावा जान मोहम्मद महर इंतिहाई शफ़ीक़ इंसान ऐं इंसान दोस्त ऐं तमामु घटि माण्हुनि खे ख़बर आहे त जान मोहम्मद महर पंहिंजे हीलनि वसीलनि में जेके बि हुनजा पंहिंजा हीला वसीला हुया, उन्हनि मां उहो तमामु घणनि माण्हुनि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां अकोमोडेट कंदो हो ताकी उनजी घर जो चुल्हो ॿरी सघे। मां सम्झां थो त उन्हनि घणनि सफ़ेद पोश माण्हू जेके आम रिवाजी तौर ते माण्हुनि जे साम्हूं हथ न फैलाए सघंदा हूंदा, अॼु उहे परेशान हूंदा त जान मोहम्मद महर उन्हनि खे ख़ुफ़िया तौर ते
पंहिंजे कमरे में घुराए या किथे रस्ते वेंदे या उन्हनि जे घर वञी करे कुझु न कुझु उन्हनि खे ॾींदो उनजे घर जी चुल्ह हलाइण लाइ। अॼु उहे इन ॻाल्हि ते ज़रूरु परेशान हूंदा त केरु ईंदो उन फ़रिश्ते वांगुरु जेको चुपचाप में असांजे घर में बग़ैर जेको आहे उहो तमाशो ठाहे असांजे घर जी चुल्ह खे ॿारे सघे। त इहो गैप ज़रूरु आहे। सोसाइटी में हिकिड़ो दर्द आहे, तकलीफ़ आहे। असांजे सिंध जे जर्नलिस्टनि में, पाकिस्तान जे जर्नलिस्टनि में ॾाढी ग़म ऐं गुस्से जी लहर आहे। इन ग़म ऐं गुस्से जी लहर खे असां कॾहिं बि ख़तमु थियणु न ॾींदासीं। इहो असांजी अञा डे बाय डे इहा ज्वाला वधंदी वेंदी दिलि में। असांजो मुतालबो सिंध हुकूमत खां, सिंध पुलिस खां इहो आहे त जान मोहम्मद महर जा जेके इहे किराए जा कातिल जेके बज़ाहिर साम्हूं आया आहिनि इहे बिल्कुलु ठीकु आहिनि, इन में को शक न आहे। असां पुलिस जी इन्वेस्टिगेशन ते कंहिं क़िस्म जो को जेको आहे उहो क्वेश्चन मार्क नथा कयूं, पर असां पुलिस खां ऐं JIT खां ऐं IG सिंध खां, वज़ीर आला खां ऐं बाक़ी सभु उहे ताक़तवर धुरनि खां इहो मुतालबो कंदा आया आहियूं ऐं कयूं पिया था त जान मोहम्मद महर जे इन क़तल में जेके पसे पुष्ट जेके हथ आहिनि, दसपर्दा जेके हथ आहिनि, जेके मुहरकात आहिनि, जिन्हनि सॼो इहो मास्टर प्लान तयारु करे हिकिड़े एॾे वॾे जर्नलिस्ट खे हिकिड़े आम रिवाजी ॻोठाणनि माण्हुनि जे ज़रिए ऐं मामूली ॻाल्हि ते जेको आहे उहो क़तल करायो आहे। हिन जो मतिलबु ऐं उन ॻाल्हि जंहिं ॻाल्हि सां मनसूख़ करण जी कोशिशि कई थी वञे जान मोहम्मद खे, त जान मोहम्मद बराए रास्त उन्हनि कंहिं बि इशू में पाण मुलविस न हुयो। त बिला वास्ता एॾो वॾो अटेम्प्ट हिकिड़ो एॾो वॾो जर्नलिस्ट खे ईअं बेदर्दी सां सिंध जे शहर 3 नंबर शहर सखर जे दिलि में जे बेदर्दी सां उनजी उन जॻह खे मक़तलगाह बणायो वियो ऐं उनखे बेदर्दी सां गोलियूं हयूं, इहा ॾाढी तकलीफ़ दे शइ आहे। इहो सिर्फ़ु सिंध जे माण्हुनि लाइ तकलीफ़ दे न आहे, बल्कि पाकिस्तान ऐं सॼे दुनिया जे पाकिस्तान लाइ बि तकलीफ़ दे आहे। न सिर्फ़ु दे परदे मां मूंखे अलाए बिल्कुलु लाला साहब, बिल्कुलु अवां जेके अवां कैफ़ियत बयानु कयो पिया असीं सभु उहा शेयर कयूं पिया उहा कैफ़ियत, ऐं बिल्कुलु अवां सही चयो त ही आवाज़ बि असीं उथारींदा रहंदासीं, ज्वाला बि थधी थियणु कोन ॾींदासीं, ऐं दुरुस्त पिया चयो त सभिनी इहो मुतालबो कयूं पिया त ही जेका समूरी सूरत हाल आहे असांखे हक़ीक़ी इंसाफ़ घुरिजे। असांखे उहे मास्टर माइंड्स बि खपनि। ही पसे पुश्त जेको कुझु थियो आहे, जहिड़ी साज़िश सटी वई आहे, जहिड़े क़िस्म जी रिथाबंदी थी उहा कंहिं कई, कीअं थी, कीअं दहशतगर्द दाख़िल थिया, कीअं हे एॾो वॾो सान्हो करण में कामयाबु थिया, उन हवाले सां असांखे हक़ीक़ी जांच खपे, हक़ीक़ी इंसाफ़ खपे। मूंसां गॾु सगीर चांडियो बि मौजूदु आहे। नाज़रीन, KTN कराची जो रिपोर्टर आहे ऐं मौजूदु हो सगीर चांडियो 2 ॾींहंनि ताईं सखर शहर में मौजूदु हो, चक में मौजूदु हो। सगीर साहब, अव्हांखे बि भलीकार चवां थी प्रोग्राम में, लाला असद साहब खे मां ॿुधो, आबाद साहब जो मौक़े मां ॿुधो, अव्हां ॾिठो आहे समूरी सूरत हाल खे, उते वञी करे छा ॿुधाईंदो अव्हांजी ॻाल्हि बि थी आहे, मुख़्तलिफ़ ऑफिशियल्स सां मुलाक़ात बि थी उन ॾींहंनि दौरान, कीअं ॾिठो अव्हां समूरी सूरत हाल खे उते? वॾी महिरबानी नाज़िया, 2 ॾींहं आउं उते मौजूदु हुयसि ऐं हिन वाक़े खे जेको आहे उहो 3 ॾींहं थी विया आहिनि, पर अफ़सोस सां चवणो पए थो त अञा ताईं जेके आहिनि उहे मुख्य जवाबदार जेके आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। नाज़िया, उते तमामु सॼी सिंध में त उहे त सोग वारो माहौल आहे, पर सखर शहर में या चक वारे उन इलाइक़े में जेके आहिनि सॼी सखर डिवीज़न में ॾुख वारो जेको आहे उहो माहौल हुयो। सॼी सिंध में जेका आहे हिन वक़्तु बि कावड़ जी लहर आहे, छाकाणि त जान मोहम्मद महर जेको हुयो उहो हिकिड़ो आम माण्हू न हुयो, सिंध जो सगारो जेको आहे उहो आवाज़ हुयो ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु जेको आहे उहो रिपोर्टर हुयो। हमेशह जेको आहे उनजी जाखोड़ हूंदी हुई त के न के स्टोरी ते जेको आहे उहो कमु कजे। त दहशतगर्दनि बेदर्दी सां असांजे जेका बहादुर साथी खे जेको आहे उहो गोलियुनि जो जेको आहे उहो निशानो बणायो ऐं विच शहर में जेको सिंध जो 3 नंबर वॾो शहर आहे उते जेको आहे असांजे बहादुर सहाफ़ी खे जेको आहे उन्हनि क़तल करे छॾियो। सॼी सिंध जेका आहे उहा सरापा एहतजाज आहे। इहो ई हिकु ई असांजो मुतालबो सभिनी मतिलबु सॼी सहाफ़ी बिरादरी जो, सिंध जी अवाम जो, वारसनि जो हिकु ई मुतालबो साम्हूं अचे पियो त कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि, सहूलियतकार जेके आहिनि या इन्हनि जी जेका सरपरस्ती करे रहिया आहिनि उहे गिरफ़्तार कया वञनि। काल असीं कावश ऐं KTN ग्रुप जे सॾ ते जेको आहे काल SSP सखर जी ऑफिस मौजूदु हुयासीं। उन्हनि ॾाढो इहे ई मुतालबा रखियासीं त जेकी हिननि जे पुठियां हथ आहिनि उहे नाला ज़ाहिर कया वञनि। मतिलबु जान मोहम्मद महर जेको आहे उहो हिकिड़ो आम परमुन माण्हू हुयो, मतिलबु हमेशह मज़लूमनि जो आवाज़ हुयो। उनखे हिकिड़ा ॼट जेके आहिनि माण्हू ईअं बेदर्दी सां क़तल नथा करे सघनि।
कल सॼो ॾींहुं जेको आहे उते SSP ऑफिस जे साम्हूं मौजूदु रहियासीं, पर अफ़सोस सां चवणो पए थो पुलिस जो किरदारु जेको आहे उहो पहिरें ॾींहं खां ई शकी रहियो आहे। वाक़ियो थियो आहे 10 मिंटनि खां पोइ SSP जेको आहे ओवर एक्ट जी मतिलबु हद करे छॾी ऐं उन ज़ाती दुश्मनी जेको आहे उन बयानु ॾेई छॾियो। चलो हिकु मरहले लाइ ज़ाती मतिलबु उन पासे बि अगरि उनजी बयान जी अगरि असां हुन पासे वञूं ऐं मञूं था हिकिड़ी घड़ी जे लाइ, छा मतिलबु हू आम इहो ॾोह न आहे, हू क़त्ल न थियो आहे। पुलिस जी जेका उन नाक़स कारकर्दगी जे करे तमामु घणो अफ़सोस थिए पियो त 3 ॾींहं थी विया आहिनि ऐं जेके उहे कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। त जान मोहम्मद महर जी जेका उहा फैमिली वॾी तकलीफ़ मां गुज़रे पई नाजिया, छाकाणि जो जान मोहम्मद महर जेको हुयो उहो फैमिली खे लीड कंदड़ माण्हू हुयो। उन जूं 2 नियाणियूं जेके आहिनि, हिकिड़ी 8 सालनि जी नियाणी आहे ऐं ॿी 12 सालनि जी। त ऐं उन खां अलावा जेके आहिनि उनजा भाइर जेके आहिनि उहे चक में मौजूदु आहिनि। मतिलबु सॼा ॾुखारा मतिलबु सोग वारो माहौल हुयो। ही मेन माण्हू हुयो जेको ज़ालमनि उहो मारे छॾियो, सिंध जे शहूर खे जेको आहे उन्हनि ईअं बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। ॾिठो मतिलबु मां तव्हांखे ॿुधायां त दुनिया में जॾहिं बि को सहाफ़ी क़त्ल थींदो आहे त जेकी अहम इदारा जेके आहिनि उहे मुतहरिक थी वेंदा आहिनि, छाकाणि जो हू ज़ालमनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदो आहे सहाफ़ी। पर सिंध में अफ़सोस सां चवणो पए थो त इदारा जेके आहिनि उहे निंड सुतल हुजनि था, पर इदारनि खे घुरिजे त मज़बूत जेका उहा तहक़ीक़ात कनि, शफ़ाफ़ नमूने सां तहक़ीक़ात कनि। 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, सरेआम विच शहर में हिकिड़े दलेर सहाफ़ी खे जेको आहे उहो क़त्ल कयो वञे थो। इहे हथियार बंदि जेके आहिनि उहे इन सखर में कीअं दाख़िल थिया, कंहिंजी पुठ भराई सां जेके आहिनि उन्हनि इहा सॼी प्लानिंग कई, सॼो मामिलो जेको आहे उहो सॼो सानियो जेको आहे उनजे पुठियां कंहिंजा हथ आहिनि उहे जेके आहिनि उहे ज़ाहिर थियणु घुरिजनि। छाकाणि जो जान मोहम्मद जेको आहे उहो कचे जे धाड़ेलनि बाबति केतिरियूं आहिनि स्टोरियूं कयूं, मतिलबु इनखे थ्रेट्स बि जेके आहिनि उहे मौजूदु हुया। पर अफ़सोस सां चवणो पए थो त पुलिस जेको आहे उनजो शकी किरदारु रहियो आहे। ऐं मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदुसि त जॾहिं तदफ़ीन में असां पहुतासीं त जान मोहम्मद महर जेको आहे उनजी मतिलबु एॾी भर्थ हुई, एॾो वॾो नालो हुयो, उन मतिलबु बहसी जी इंतिहा थी वई त तदफ़ीन में यानी जनाज़े जी नमाज़ में को बि सियासी माण्हू जेको आहे उन शिरकत न कई, न वरी को अहिड़ो ऑफिसर जेको आहे उहो उते मौजूदु हुयो। SSP सखर जी उन पहिरें ॾींहं ई इहा दावा कई त हू मुंहिंजो दोस्त आहे, तव्हां खां वधीक मूंखे जेको आहे उहो ॾुख थियो आहे। पर हाणे उनजो इहो दोस्त हुयो, 3 ॾींहं गुज़री विया आहिनि ऐं उनजे दोस्त जा कातिल जेके आहिनि उहे गिरफ़्तार न पिया थियनि। अॼु बि जेके आहिनि 2 जेके कातिल गिरफ़्तार थिया आहिनि, जेके उन्हनि जेका गिरफ़्तारी ॼाणाई आहे या गिरफ़्तारी जेका उन्हनि ज़ाहिर कई आहे उहे सहूलियतकार आहिनि, यानी जिन प्लानिंग कई। मेन जेके मुख्य जेके जवाबदार आहिनि, जेके FIR में नामज़द थियल आहिनि, उहे अञा ताईं जेके आहिनि उहे गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। बाक़ी तव्हांखे जेका मां केस बाबति ॿुधाईंदुसि त जेका मुंहिंजी ऑफिशियल सां या अनऑफिशियल सां जेका मतिलबु उते जांच असांखे मतिलबु छो जेकी ज़रियनि खां जेका जांच रिपोर्ट्स मिलियूं त पुलिस जेका आहे उहे कुझु माण्हू जेके आहिनि उहे तहवील में वरिता आहिनि। त पुलिस जो चवणु आहे त उन्हनि मां कुझु माण्हुनि जेका उहो कुझु किलूं जेके आहिनि उहे असांखे मिलिया आहिनि। उन बाबति जेको आहे मुलविस हुजण जूं जेके आहिनि उहे एविडेंस बि पुलिस खे मिलिया आहिनि। इन सिलसिले में जेको आहे पुलिस जांच लाइ मुख़्तलिफ़ कमेटियूं बि जेके आहिनि उहे क़ाइमु करे छॾियूं आहिनि। ऐं गुज़िरियल राति जेको आहे सिंध घरू खाते खे जेको आहे घरू खाते तरफ़ां जेको आहे सिंध SSP सखर जी जेका उहा सरबराही में कमेटी बि जेका उहा क़ाइमु कई वई। उनखां अलावा अॼु वधीक जेको आहे IG सिंध जेको आहे DIG जी सरबराही में अलॻि सां जेको आहे उहा कमेटी क़ाइमु कई आहे। नाजिया, इहे सभु जेके कमेटियूं इहो तॾहिं फ़ाइदो थींदो जॾहिं जेका जान मोहम्मद महर जा जेके आहिनि उहे कातिल गिरफ़्तार थियनि। बिल्कुलु दुरुस्त पिया फरमायो, तफ़सीली मां समूरी सूरत ॿुधाई आहे भाई साहब। ज़ाहिर कुझु जेके अहम शयूं शागिर्द सां शेयर कयूं त ही जांच कमेटियूं, ही ऐलान, ही मज़म्मतूं असीं डेफस खां चऊं था त असांखे नथा घुरिजनि। सगीरे इहा ॻाल्हि कई त उते तॾहिं त कोई कोन आयो, तदफ़ीन में को कोन आयो, जान मोहम्मद जो एॾो प्रोफाइल हो। असांखे उहा शइ बि नथी खपे त कोई सियासी माण्हू को पुलिस एहलकार उते लड़ी अचे। असीं मुतालबो कयूं था त असांखे हक़ी जांच खपे, हक़ी इंसाफ़ खपे। इनखे कीअं पिया ॾिसूं। ऐं गॾोगॾु हिकु सगीर ॿी बि इंतिहाई अहम ॻाल्हि कई त दुनिया जे कंहिं सुधरियल मुल्क में जेकॾहिं को हेॾो वॾो हाई प्रोफाइल त को नंढिड़ो वाक़ियो बि थिए थो त इदारनि में
असां ॾिसंदा आहियूं त हलचल मची वेंदी आहे ऐं इदारा मुतहरिक थी वेंदा आहिनि पर छा अमां सम्झो था त उते इन करे उहा सूरत नज़र अचे थी जो हू सम्झनि था त सहाफ़ी हिकिड़े सिहतमंद मुआशरे जे लाइ ज़रूरी आहे समाज जे मफ़ाद में आहे असां वटि हुनजे उबतड़ सम्झो वञे थो त जेकॾहिं हक़ सच जी ॻाल्हि करे थो त हिन खे त पहिरियां खां रस्ते खां परे कयूं इहा वॾी बदकिस्मती आहे त असां वटि जेको हिकु त पुलिस जो नेटवर्क ख़तमु थी चुको आहे नंबर 1 ॿियो रिश्वत ऐं जेके सिफ़ारिशूं ऐं जेको सरदारी निज़ाम असां वटि जो भयानक शकिल में मौजूदु आहे इन सभिनी शयुनि खे जेको आहे सो तव्हां नतीजा ॾिसो छा पिया निकिरनि ऐं ज़ाहिर आहे त ज़िमेदारी मेन जॻह ज़िमेदारी पुलिस जी आहे IG सिंध खे हिन में दिलचस्पी वठणु खपे ऐं ख़ासि सखर पुलिस जेका आहे SSP सखर DIG सखर इन्हनि खे खपे त हे इन मामले खे पंहिंजे लाइ चैलेंज सम्झी ऐं असुली मुलज़िमनि ताईं पहुचनि ॾिसो पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेतिरा माण्हू वधीक नामज़द थींदा हिन में FIR में ओतिरी FIR जेका आहे कमज़ोर थी वेंदी आहे छो त तव्हां ॾिसो की इज्तिमा में वॾे को क़तल थिए थो तॾहिं बि उहो मामिलो वॾी ॾुखियाई सां हल थींदो आहे त इन करे इहो बि हिकिड़ी मूंखे ड्रामेबाज़ी लॻे थी त तव्हां जेके वञो उन में मुलज़ कंदा वञो पकड़ींदा वञो तव्हां भली लाक भरे छॾियो पर ॻाल्हि आहे त असुलु मुलज़िम केरु आहे प्लानिंग कंहिं कई ऐं हिन इहो फ़ाइदो कंहिं वठणु थो चाहे इन क़तल सां जेको हाणे जेको सिंध में लहर पैदा थी आहे हिकिड़ी त माण्हू सम्झनि था त शायदि उनजो जेको भरिजलो हो हुननि जेको सपोर्ट कंदो हो जेको हुनजी नुमाइंदगी कंदो हो मां ॾिसो अहिड़ा सहाफ़ी तमामु घटि हूंदा आहिनि जेके हेठि तबिके खे पाण सां गॾु खणी हलनि उनजे मसइले खे खणी गॾु हलनि चंद तमामु घटि हूंदा आहिनि जीअं हाणे सॻी ॻाल्हि कई त हुनजे मां पाण ॾिठा त केतिरा हुननि धड़ियनि खां इंटरव्यू कया ऐं हुनखां चुमंदड़ सुवाल कया ईअं न त को इन हिकिड़े अहिड़ो माण्हू जेको हर लिहाज़ खां किरदार जे लिहाज़ खां पेशे जे लिहाज़ खां हर लिहाज़ खां क्लियर हुजे ऐं उहो जेको आहे सो उनजो टारगेट सिर्फ़ु इहो हुजे त हू पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे ऐं जेके अंदरि जूं ॻाल्हियूं जेके आहिनि जेके आवाम दुश्मन शयूं आहिनि उनखे उजागर करे उनजी सपोर्ट करे नाले जीअं चयो त उहो माण्हुनि जी अमली ख़िदमत बि कंदो इहा हिकिड़ी इहा मां सम्झां थो तमामु घटि माण्हुनि में शयूं हूंदियूं ऐं हुनजो जेको लबो लहजो हुनजो जेको लाइफ स्टाइल जेको हो उहो बिल्कुलु आम माण्हू वांगुरु हुयो हुन कॾहिं महसूसु न करायो हेॾे वॾे इदारे में कमु थो करे या हुनजी हेॾी वॾी जेका हैसियत आहे कॾहिं बि न उहो सादगी सां हलियो ऐं हुन जेको आहे सो माण्हुनि जी ख़िदमत कई तंहिंजे करे हाणे हिन हितां जी रियासत जी ज़िमेदारी थी थिए हितां जी हुकूमत जी ज़िमेदारी थी थिए त इन क़िस्म जे जेके जो क़तल थियनि था या इन शहीद जे जेके असुलु माण्हू आहिनि मुलज़िम उनखे गिरफ़्तार कयो वञे उनखे कंहिं किरदार ताईं पहुचायो वञे ऐं इन ते फौरी तौर ते जेको आहे जेकॾहिं तव्हां ईअं नथा कनि मिसाल त मां सम्झां थो इहे जेके वाक़िया आहिनि इहे बजाए खुटण जे और वधंदा छो त हिकिड़ो दफ़ो तव्हां कंहिंखे मौक़ो ॾेई छॾियो त हाणे जीअं आम माण्हू ॿाहिरि जो जेको अचे शहर में कंहिंजे चवण ते एॾी दिलेरी सां जेको आहे सो इहो क़तलु कयो आहे इहे शयूं जेके आहिनि मां सम्झां थो त इहो हिकिड़ो अॻु में क़तलु थियो दादू में को वक़्तु अॻु में अज़ीम लिगारी छोकिरो मारियो वियो उन ते बि असां धरना या घणो कुझु कयोसीं पर आख़िर में जरगो करे उन जान छॾाई पंहिंजे मालिकनि छो असांजो जरगो सिस्टम आहे जेको सरदारी निज़ाम आहे उहो हावी आहे सभिनी जे मथां पुलिस जे मथां उहो हावी आहे तंहिंजे करे पुलिस खे इहे शयूं मञणु खपनि त भई तव्हांजी कमज़ोरियूं कहिड़ियूं तव्हां कंहिंजे इशारे ते उथो वेहो था तव्हां कानून जो कहिड़ो असरु कयो आहे जेको हिकिड़े अहिड़े सहाफ़ी सां अहिड़े वॾे शहर में अहिड़ो वाक़ियो थिए थो त आम माण्हुनि जो छा ऐं जेको सिहत खाते जो तव्हां ॾिठो हिते त को पंहिंजूं कमज़ोरियूं ऐं कोताहियूं मञण बजाए हिते त उबतड़ विक्टिम ब्लेमिंग बि जेका असां वटि रविश पुराणी आहे उहा बि नज़र अचे पई पुलिस मुसलसल कवर वठंदी पई जिते जेकॾहिं प्रोफेसर अजमल सावंत हुजे जान मोहम्मद मार हुजे असगर खंड हुजे शहीद अज़ीज़ मेमण हुजे जेकॾहिं ज़ाती तकरार बि हुजनि जीअं सगीर चांडे चयो त छा उहो ॾोह कोन्हे छा उहो ज़ाहिर न पियो थिए त हीअ बैक सपोर्ट हिननि खे कंहिंजी आहे छो हिननि खे कोई कानून लागू कंदड़ इदारनि जो को ख़ौफ़ कोन्हे को डपु कोन्हे जो विच शहर में ई माण्हू अची सरेआम कुझु बि करे वञनि था बिल्कुलु इहो ॾिसो न हिकिड़ी शइ साम्हूं नज़र अचे पई त असां हीअ न केतिरा वाक़िया थिया आहिनि तमामु घणा वाक़िया थिया आहिनि ऐं अहम वाक़िया जीअं तव्हां नाला वरिता हाणे तमामु अहम वाक़िया थिया आहिनि इहो ज़ाहिर आहे त सभ खां वॾी कमज़ोरी पुलिस जी आहे जेकर पुलिस अॼु ज़ाती दुश्मनी इहो थोरी तव्हांजो ज़ाती दुश्मनी आहे हाणे ज़्यादा ख़बर छा थींदो आहे को हिकिड़ो माण्हू मारियो अचे मज़ाहमत कई भई मज़ाक तव्हां कंहिं मोबाइल फुरींदो या कंहिं पैसा फुरींदो त छा पंहिंजो तव्हांजो बटू रोकींदो न हाणे तव्हां छो त चई मज़ाहमत कई इन करे जेको मारियो वियो वरी मज़ाहमत जेकॾहिं तव्हांखे हिकिड़ो बहानो खपे तव्हांखे तंहिं करे पुलिस निज़ाम जेको असां वटि जेको आहे सो मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे ऐं उनजो नेटवर्क ख़तमु थी चुको आहे ऐं तव्हां ॾिसो केॾी धाड़ा फुरूं लॻा पिया आहिनि
किथे आहिनि पुलिस, किथे आहे, छा थी करे? ऐं ख़ुदि भाई साहिबु लाला असद साहिब बि हलंदसि। लाला असद साहिबु अव्हांखे यादि बि हूंदो त ख़ुदि असीं जिन सिस्टम जे इन्हनि ख़राबियुनि जो बुराइनि जो ज़िक्र असीं वेठा कयूं था, ख़ुदि जान मोहम्मद महर जो समूरो ॾींहुं इन्हनि शयुनि खे वाक़िफ़ करण में गुज़रंदो हो, इन्हनि शयुनि खे लिखण में ॻाल्हाइण ते गुज़रंदो हो। ऐं अॼु ख़ुदि असीं ॿुधंदा था अचूं खोड़ माण्हुनि खां त को ज़ाती तकरार हो, को चवे थो त शायदि जेका विक्टिम ब्लेमिंग वारी असां वटि पुराणी रविश आहे उहा अचे थी। को पुलिस जी नाइली ते नथो ॻाल्हाए, को सिस्टम जी ख़राबी ते नथो ॻाल्हाए, को उन ॾींहुं जॾहिं सिहत को डॉक्टर अस्पताल में मौजूदु न हो, को उन ते छो नथो ॻाल्हाए। त हीअ जेके समूरा मामला आहिनि, जेको अलॻि अलॻि तरीक़े सां केस लोड़ण जूं कोशिशूं ऐं ॿियो पंहिंजी कोताहियुनि खे लिकाइण लाइ कवर वठण जूं कोशिशूं, इन्हनि खे कहिड़े रीति बुंजो ॾिजे ऐं इनखे कीअं पिया ॾिसो समूरी सूरत खे? ॾिसो नाजिया, असांजे मुल्क जी वॾी बदकिस्मती आहे त असां वटि क्रिमिनल जस्टिस सिस्टम फेल थी चुको आहे। असां वटि इदारा हाणे उन्हनि जी उहा सख़्त न रही आहे, उहे पोलिटिसाइज़ थी विया आहिनि, उन में पॉलिटिशियंस जो तमामु घणो असर रसूख़ अची वियो आहे। हाणे इदारा इम्पार्शल थी करे को कमु करण लाइ तयारु न आहिनि, जेके असांजा सिविलियन इदारा आहिनि। मां तव्हांखे जान मोहम्मद जी हिकिड़ी स्टोरी ॿुधायां त कुझु अर्सो पहिरियों साल ॿ थिया त बबरले वटि हिकिड़ी का बस जेकी आहे उन में कुझु दाड़ियल चढ़ी आहे, उहे बस खे रस्ते में फुरीदा पिया अचनि। अॻियां पुलिस वारनि उनजो घेराव कयो त दाड़ियलनि मुतालबो कयो त जान मोहम्मद लाइव अगरि अचे थो गाॾी का हिते ऐं DSC जी का आहे ऐं उहो हिते लाइव असांजी कवरेज करे थो त असां उनजे साम्हूं सरेंडर कंदासीं पुलिस जे साम्हूं। त उहो सरेंडर थियो पुलिस जे साम्हूं, उहे दाड़ियलनि सरेंडर थियो ऐं उहो KTN ते लाइव हलियो। ठीक 15 ॾींहंनि खां पोइ अदालत मां उन्हनि सभिनी 6 दाड़ियलनि जी ज़मानत थी वई ऐं उहे रिहा थी पिया घुमनि। ऐं बाद में सरकारी वकील ऐं जेके जिन जी गाॾी घुरिजे पई त उहे कोर्ट में उहा KTN जी CD में वञी करे प्रोवाइड कयूं त भई लाइव फुर पिया कनि, हे ॾिसो तव्हां, हे लाइव मञनि था त असां फुर पिया कयूं। हाणे असां ज़ख़्मी आहियूं, अंदरि कुझु शहरी मुसाफ़िर बि ज़ख़्मी आहिनि, लिहाज़ा असां सरेंडर था कयूं ताकी असांखे मारियो न वञे। त इन जो मतिलबु आहे असां वटि क्रिमिनल जस्टिस सिस्टम फेल थी वियो, असां वटि सिविलियन इदारा तक़रीबन फेल्योर जे आख़िरी दाणे ते पहुता आहिनि। इन सॼे मुल्क जे निज़ाम खे ठीकु करण लाइ ऐं सिंध जे इन सॼे निज़ाम खे ठीकु करण लाइ तमामु घणी महिनत जी ज़रूरत आहे ऐं विल जी ज़रूरत आहे ऐं तमामु घणी पैसे जी ज़रूरत आहे। उहो हिन सूरत हाल में मुमकिन नथो थी सघे। हाणे अचूं था असां जान मोहम्मद जे हिन जेको क़तलु कयो वियो इन जे इशू ते। जान मोहम्मद जो क़तल थो थिए सखर शहर जे सेंट्रल दिलि वटि, यानी प्रेस क्लब खां चंद क़दमनि जे फ़ासिले ते। हेठों उहो पंहिंजी KTN जे ऑफिस खां मथे थो अचे, प्रेस क्लब खां चंद गज़नि जे फ़ासिले ते हुनजो पंहिंजो घरु आहे। उहो पंहिंजे घर ॾे थो वञे। प्रेस क्लब जी बैक साइड ते मकी मस्जिद आहे, उन जाइ ते हुनखे ॻोठ मां आयल बज़ाहिर जेके अञा ताईं साम्हूं आया आहिनि CCTV कैमरा जे ज़रिए ऐं बाक़ी विजुअल्स जे ज़रिए, त उहे अचनि था उनखे टारगेट, एॾो इत्मीनान सां टारगेट किलिंग था कनि ऐं एतिरो आराम सां गाॾी सां गॾु था हलनि ऐं जेसीं ताईं शहीद खे हू इहो महसूसु नथा कनि त असां उनखे उते गन शॉट कयो आहे जिथे हुनजा बचण जा इम्कान तमामु घटि आहिनि, नामुमकिनात में शामिलु थी वियो आहे, तॾहिं हू उतां आराम सां उतां निकिरनि था। इहो मामिलो कंहिं ज़माने में इहे माफ़ियाज़ ईअं कंदियूं ऐं जेके माफ़ियाज़ हूंदियूं आहिनि उहे ताक़तवर हूंदियूं आहिनि, उनजो पूरे जो पूरो हिकिड़ो नेटवर्क हूंदो आहे जेके उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां फैसिलिटेट कंदा आहिनि। इहे माफ़ियाज़ कंहिं ज़माने में कराची में ईअं टारगेट किलिंग थी थी, ईअं जर्नलिस्ट वली बाबर जो टारगेट किलिंग थी ऐं बाक़ी जर्नलिस्टनि जी कराची में थी या बाक़ी पॉलिटिशियन थी, त उनजे पोयूं हिकिड़ी पूरी माफ़िया हूंदी। हाणे सखर में हिकिड़ो वेल नोन जर्नलिस्ट आहे जेको ॻाल्हि बि करे थो आम माण्हू जी ऐं आम जेको जंहिंजो आवाज़ मथे खणण वारो केरु न आहे, उहो वीचारो मज़लूम आहे, महकूम आहे, किथे पुलिस जो मारियल आहे, किथे वॾेरे जो सतायल आहे, किथे के ताक़तवर माण्हू हुनजे घर ते कब्ज़ो करे छॾियो आहे, हुनजी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे, हुनजी वॾी ते जेको आहे उहो कब्ज़ो करे छॾियो आहे। इन खां सवाइ बाक़ी मामलात में उहो वीचारो उलझो पियो आहे। उहो जॾहिं दाईं अचे थो प्रेस क्लब जे साम्हूं या KTN ऑफिस जे साम्हूं वञे थो त जान मोहम्मद वेही करे हुनजो आवाज़ु बणिजे थो, उन आवाज़ खे खणे थो। उहो जॾहिं आवाज़ु हुनजो बणिजे थो, जंहिं माण्हू लाइ उहो ॻाल्हाए थो, जंहिं ताक़तवर माण्हू जो ज़िक्र थो करे त हीउ हुन इलाइक़े में थी रहियो आहे, हीउ माण्हू हिन में इनवॉल्व आहे बकौल हिनजे। हाणे उन माण्हू वटि जे ज़हन में जान मोहम्मद जे ख़िलाफ़ु हिकिड़ो दुश्मनी जो अंसर शुरू थी वियो। मां पहिरें ॾींहं खां इन ॻाल्हि ते बिल्कुलु क्लियर आहियां। मुंहिंजी 29 साल जर्नलिज़म जी फील्ड में मूंखे कमु
कंदे थी वियो आहे। मां पहिरें ॾींहं खां क्लियर आहियां त ताक़तवर माण्हू इन सॼे जान मोहम्मद जे मर्डर केस में पोयों जेको आहे उहो मास्टर माइंड हुओ आहे। उन्हनि इन्हनि जेको आहे किराए जे कातिलनि खे इस्तेमालु कयो आहे ताकी जनरली सोसाइटी में हिकिड़ो तासुर वञे त जान मोहम्मद खे जेको आहे उहो मिटनि जी ज़ाती दुश्मनी जी मिटनि सां ज़ाती दुश्मनी हुयसि, उनजी बुनियाद ते हिनखे क़तलु कयो वियो। ॿियनि जे मिटनि जी ज़ाती दुश्मनी ते उनखे क़तलु छो नथो कयो वञे, जान मोहम्मद खे छो निशानो ठाहियो वियो? इन करे त हिकिड़ो एग्ज़ाम्पल इहो ठहे ऐं बेसिकली असुल जेकी उन्हनि खे बाहि हुई, तकलीफ़ हुई, उहा हुई जेको जान मोहम्मद बार बार बेपहुच माण्हुनि जो आवाज़ बणिजंदो के टीम जे ज़रिए, उहा तकलीफ़ हुई। उहा तकलीफ़ उन्हनि इन तरीक़े सां उन आवाज़ खे ख़तमु करण जी कोशिशि कई आहे। मां सम्झां थो इहो त इनशाला तमामु जल्द मूंखे उमेदु आहे त जेकी JIT ठही आहे जंहिंमें पाकिस्तान जे मुख्य इंटेलिजेंस एजेंसियुनि जा ऑफिसर्स बि उन में मौजूदु आहिनि ऐं उन खां सवाइ पुलिस ऑफिसर्स बि उन में मौजूदु आहिनि। हिकिड़ी ॿी कमेटी जेकी ठही आहे जंहिंमें सिर्फ़ु पुलिस ऑफिसर्स मौजूदु आहिनि। इहे सभु असांजे इन शक खे जेको असांजो बिल्कुलु परफेक्ट ऐं मुस्तहकम शक आहे। न सिर्फ़ु लाला असद पठान जे ज़हननि में इहो शक मौजूदु आहे, इहो शक सिंध जे जर्नलिस्टनि में मौजूदु आहे, सिंध जे हर बाशऊर ज़ी शऊर इंसान में मौजूदु आहे। असांजे घरनि में वेठल भेणनि ऐं माउनि जे घरनि में बि ज़हननि में बि इहा शक मौजूदु आहे। खोड़ सारनि फैमिली फ्रेंड जेके असांजा आहिनि उन्हनि जी फैमिलीज़ असां सां फ़ोन ते ॻाल्हायो, मूंखे चई दादा बिल्कुलु असां तव्हां जॾहिं कल्ह ॻाल्हायो पिया त इन जे पोयों खे ताक़तवर माण्हू मुलविस आहिनि, बिल्कुलु तव्हां बिल्कुलु सही था चयो त जॾहिं पूरी होल सोसाइटी हिकिड़ी शइ जेको आहे उहो सम्झे थी त हेॾे वॾे जर्नलिस्ट खे इन बेदर्दी सां हिकिड़ा आम रिवाजी किराए जा कातिल क़तल नथा करे सघनि, इन जे पोयों हिकिड़ो वॾो मनसूबो आहे। उन मनसूबे जे तहत इन पूरे सगरी आवाज़ खे जेको आहे उहो ख़तमु करण जी कोशिशि कई वई आहे त उन मनसूबे खे अयां थियणु खपे। इहो रियासत पाकिस्तान, इहो पाकिस्तान जी मुख्य इंटेलिजेंस एजेंसी जे मथां हाणे फ़र्ज़ु आहे त पाकिस्तान जो चहिरो पहिरियों ई पूरी दुनिया में तमामु घणो मस्त थी चुको आहे। 256 जर्नलिस्ट इन खां पहिरियों क़तलु थिया आहिनि, असबाब कुझु बि हुजनि पर हिन मुल्क में क़तलु थिया आहिनि। UN उन ते एक्शन खणी चुकी आहे। पूरी दुनिया जा मुल्क पाकिस्तान जे हुकूमतुनि खे ऐं रियासत खे ख़त लिखी चुकी आहे त पाकिस्तान खे सहाफ़ियुनि लाइ मक़तलगाह छो ठाहियो अथव, छो नथा हिते सहाफ़ियुनि खे आज़ादी सां कमु करणु ॾियो। हिकु पासे चैनल्स ते सेंसरशिप लॻी पई आहे, अख़बारुनि में सेंसरशिप लॻी पई आहे, ॿिए पासे डाउन साइज़िंग लॻी पई आहे, टे पासे इश्तिहारनि जी सूरत में जेके आहिनि उहे पैसा रोके करे जेको आहे उहो इदारनि खे नुक़सानु पहुचायो थो वञे। और चोथों तरफ़ हाणे असां लाइ इहो मक़तलगाह आहे जिथे आवाज़ बुलंद थींदो, जिथे मज़लूम जी ॻाल्हि कंदो, जिथे ॾाढे मुड़ुस ते आंगुर खणंदो त हीउ हिन में मुलविस आहे त पोइ उन खां पोइ तव्हां गोलियुनि जो काज बणिजंदो ऐं शहीद जान मोहम्मद वांगुरु रस्ते ते वेंदे ऐं हुनजी मक़तलगाह ठाही वेंदी त असांखे को भउ न आहे। लाला दुरुस्त पिया चयो, असांखे को भउ न आहे। बिल्कुलु अवां सही ॻाल्हि कई। सॻी रवां वटि ईंदसि त हाणे असां मथां फ़र्ज़ु बि आहे, इहो असांजी ज़िम्मेवारी बि आहे इहा त असीं आवाज़ बि बुलंद कंदा रहूं ऐं जेके कोशिशूं थियनि पियूं मुख़्तलिफ़ पासनि खां अलॻि रंग ॾियण जूं, ऐं कोई पहिरियों भेरो कोन्हे, इन खां अॻु बि जॾहिं सघारे आवाज़ खे दॿाइण जी कोशिशि थी आहे, ख़तमु करण जी कोशिशि कई वई आहे त उन में अहिड़ा मामला असांजे साम्हूं ईंदा रहिया आहिनि। छा चवंदो हिन हवाले सां सगीर, कीअं कहिड़ी रीति अॻियां असांखे हीअ ज़िम्मेवारी खे खणणो आहे? सगीर मुंहिंजो आवाज़ मां ते पहुचे पियो। नाज़रीन, सगीर सां शायदि राब्तो असांजो मुनक़दे थी वियो आहे। भाई साहिबु अवां वटि ईंदसि ऐं लाला साहिबु सही ॻाल्हि कई त असांखे मिशन खे अॻियां वधाइणो आहे, ज़िम्मेवारी बि आहे असांजे मथां ऐं ॿ पासा जी ज़िम्मेवारी आहे। जीअं मां पहिरियों चयो त अॼु जेको सहाफ़ी आहे उहो बिल्कुलु टारगेट ते वञे पियो, उहो सॼी सूरत खे सम्झी वियो आहे त उनजे बावजूदि क़ुर्बानी ॾिए थो ऐं अॻिते वधे थो। इहो मां सम्झां थो त हिकिड़ो वॾो फ़र्क़ु, जीअं मां पहिरियों चयो त सिंध जो जेको नौजवान, जेको पढ़ियल लिखियल नौजवान सहाफ़ती मैदान में आयो आहे, उहो वॾे होश ऐं अकुल सां आयो आहे। ईअं कोन्हे, उहो बिल्कुलु टारगेट ते वञे पियो ऐं जेके मसइला असां वटि पैदा थियनि पिया, तव्हां ॾिसो हिते किलिंग आम थी वई आहे, हिन शहरनि जी छा पोज़ीशन हुई ऐं छा हिते थींदो रहियो आहे, इन सभिनी खे उन सहाफ़ी जेको आहे फेस कयो आहे। ऐं मां सम्झां हक़ीक़तूं वठी आयो आहे ॿाहिरि, माण्हुनि जे साम्हूं शयूं आयूं आहिनि। हाणे ॻाल्हि त रियासत ऐं हुकूमत जी ज़िमेदारी थिए थी उन सहाफ़ी खे तहफ़ुज़ ॾियनि। आम जो तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि उते बाक़ाइदे सहाफ़ी जी रिपोर्टुनि ते कानून ठहंदा आहिनि
हुन ते इम्प्लीमेंट थींदो आहे। हिते जेको थिए थो हुन सां दुश्मनी कनि था। हिते मसइलो इहो आहे त जीअं मां पहिरियों चयो त इहा बिल्कुलु ॻाल्हि वाज़े आहे त मुख़्तलिफ़ सदरनि जे चवण ते मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते अफ़सर जेके आहिनि सिफ़ारिशी तइनात थियनि था, उहे उन्हनि खे यूज़ कयो वञे थो। तंहिंजे करे जेको बि हक़ सच जी ॻाल्हि कंदो उहो टारगेट ते ईंदो। ऐं हिन क़िस्म जो जेको इहो शहादत आहे जानमंद महर जी, उहो इन करे बि हैरान कोन आहे, उहो कंहिंजे ॿिनि टिनि में न हूंदो, सिर्फ़ु कम सां कमु ऐं पंहिंजी हिकिड़ी ड्यूटी सम्झी ऐं जेको आहे सो इहो पंहिंजो किरदारु अदा कंदो। उन खे जेको आहे अहिड़े नमूने सां टारगेट करणु, माना कि ॿिया जेके सहाफ़ी जेके इन मैदान में या इन अमल में जेको हिसेदार आहिनि या हक़ सच जी ॻाल्हि कनि था, जेके न्यूट्रल आहिनि, जेके न हुकुमरान जे उन ते इशारे उथणु वेहनि था, जेके ॿिए जो जेको हिकिड़ी हक़ सच जी ॻाल्हि कंदा, उन में डिप्रेशन हिकिड़ी ॿार पैदा थींदो इन्हनि वाक्यनि जे करे। तंहिंजे करे असां जेके सहाफ़ती तंज़ीम आहिनि, ख़ासि तौर PFU जे, हमेशह असां हिन ते एतिराज़ बि कया आहिनि ऐं न सिर्फ़ु एतिराज़ कया आहिनि, पर असां उन्हनि शयुनि जो फॉलो कयो आहे, जेके जेके बड़ा वाक़िया थिया आहिनि वॾा वॾा, उन्हनि खे फॉलो कयो आहे ऐं उन्हनि जे जेके सबब आहिनि उन ते पहुता आहिनि। तंहिंजे करे हाणे इहा जेका आहे असांजो एहतिजाज जेको आहे उहो त ज़ाहिर आहे असांखे साथी क़तलु थियो आहे ऐं यकीनन जेके सहाफ़ी ॿियनि जी ॻाल्हि करे सघनि था, ॿियनि जे लाइ विढ़ी सघनि था, त पंहिंजे साथी लाइ ज़रूरु विढ़ंदा ऐं विढ़नि पिया। तंहिंजे करे असुल जेका ज़िमेदारी जेका आहे सभु पुलिस खे घुरिजे त इन खे वाक़िए जी मुकमल तौरु छानबीन कनि। असुल जेके माण्हू आहिनि उनजा मक़सदु छा आहे, इहे बिल्कुलु इहे माण्हू आवाम जे साम्हूं खणी अचनि, इहो मां सम्झां थो इन सां वॾो फ़र्क़ु पवंदो। भाई साहब वरी महिरबानी मुंहिंजी लाला साहब पठाण साहब मुंहिंजी वरी महिरबानी मां वक़्तु में प्रोग्राम में नाज़िर सॻी चांडो खे बि मां ॿुधो, गुफ़्तगू मां ॿुधी ऐं ज़ाहिर आहे असीं सभिनी जो गॾियल मुतालबो इहो ई आहे त हक़ीक़ी इंसाफ़ असांखे घुरिजे थो। जेके हक़ीक़ी जेके उहे माण्हू जिन सॼी रिथाबंदी कई, जेके मास्टर माइंड हुआ इन साज़िश पुठियां, उन्हनि खे असांजे आॾो आंदो वञे तेसिताईं न असीं पंहिंजो आवाज़ु माठो कंदासीं, न ई हीउ जेको सिलसिलो आहे इन खे ख़तमु कंदासीं, हीउ जारी रहंदो। शहीद जान मोहम्मद महर जी बहादुरीअ खे सलाम पेश कंदे नाज़रीन, असीं इंसाफ़ जो इन प्लेटफॉर्म तां मुतालबो कयूं था ऐं असीं चाहियूं था त जेके बि हीअ कमेटियूं जुड़नि थियूं, JITs ठहनि थियूं, मामरा थियनि था, असां हक़ीक़ी इंसाफ़ चाहियूं था। इजाज़त वठंदा तव्हां खां ॾियो प्रोग्राम मां, वरी जल्द मां सां मुलाक़ात कंदासीं। अल्लाह हाफ़िज़।